अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां फ़ैद हुसैन जमाली। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज फ़ैद व्लॉग। उमेद सब दोस्त खैर सां हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों अॼु जो व्लॉग माशाल्लाह तमामु ज़बरदस्त थियण वारो आहे। अॼु असां आयासीं कच्चे में दरिया में आयासीं। अॼु अंदरि असां छांव खाइण। हीअ तव्हां ॾिसो केतिरा त छांव पिया आहिनि। हे सही मूंसां गॾु मुंहिंजो प्यारो दोस्त शहबाज़ कम खे पटे वेठो ई। मज़ो ॾाढो मिठो आहे। असां सां गॾु आहे असांजो प्यारो भाइरनि जहिड़ो सरवर चांडियो, उहो असांखे अॼु वठी आयो आहे कच्चे में। हीअ तव्हां ॾिसो न, हीअ छांव ख़राबु थी विया आहिनि सफ़ा, रेट कोन्हे उनजे करे। सो असां अॼु आयासीं दरिया में। असां चयो विझ वाइप कयूं, छांव जेको आहे खाऊं। हीअ असां हाणे कटो भरियो आहे, खणी था वञूं। खाई बि थो, खणी वञी थो। अञु तुंहिंजो ड्रॉ नथो थिए न। सो दोस्त तव्हां खाओ, तव्हांखे सलाह आहे दोस्तनि खे सलाह करणु। तव्हां खाओ, तव्हांखे सलाह आहे। शाम जाम आहे। हा, न त तूं कम खे पटे वेठो आहीं न, जहिड़े कुतर वारो मिशन पियो हले। असां कम खे पटे वेठा आहियूं। घटि खा कुझु, घटि खा त गाॾी बि खणई। ही केॾे में खयो वञी? ही घर अथई, ख़बर अथई फैमिली जो। एतिरा खाईंदव? ऐं कोन खाईंदा सभु तुंहिंजा आहिनि। बसि रेट कोन्हे न, छा कयूं? ही ॾिसो रेट जे करे छॾे ॾिनो अथनि, ख़राबु थी वियो। हा खणी आ अॻिते। दोस्तो हीअ अथव असांजो प्यारो दोस्त सरवर चांडियो। कहिड़ा हाल आहिनि? प्यारा ई। छांव न खाई पियो? कुछ खाऊं था, कुछ खणूं था। ॾाढो माल पियो आहे, ख़राबु थी वियो सफ़ा। छो? बसि रेट जे हिसाब सां। रेट न आहे, बसि ख़तमु करे छॾियूं। बसि घणी चारा विया हलिया, रेट कोन। छांव घणो ई ख़राबु थी वियो आहे न। ही तव्हां ॾिसो न, सॼो छांव पियो आहे। हेॾा बकरियूं पिया चरनि छांव में। हा, छा कमु घणो आहे? रमज़ान में घणो हुयो? 200 रुपया। हाणे बसि केरु वठे बि कोन थो। इहो असां वटि मसइलो आहे न। रमज़ान में वञे रेट वधी थो वञे। ट्रॉल में थो विझी न? हा, ट्रॉल में विझी त पोइ वरी कटे में हणूं न। तूं कोन थो खाईं छा? न, बसि मूं खाई ड्रॉ कयो। तुंहिंजो ड्रॉ नथो थिए न? वॼे थो ॻाढ़ो आहे न, लाल है माल है। न बसि हुन में कटे में अची वेंदा। हाल सही आहे, पोइ हल खणूं था। घणा पिया आहिनि, माल जाम आहे। बसि केरु खाईंदो एतिरा? हीअ तव्हां ॾिसो न संगत, केतिरो न छांव ख़राबु थी वियो आहे। हे तो दरिया, अचो घुमो दरिया, विज़िट कयो ऐं छांव बि खाओ। खणी अठ तुंहिंजो भाई खपाईंदे जा ॻोठ। 10 रुपया किलो बाबा। 10 रुपया किलो? हल तोखे रेड़ो आणी ॾियो अॼु स्टाफ ते, तूं हल खपा। अरे वज़न ॾाढो हो न। पानी यार गो छांव आहे न। ये खोल बा, खोल वञ। अम्मा बि ख़ुशि थी स्कूल पढ़ण विया। स्कूल विया हली शिल्प खाइण। शिल्प पोइ अञु कोन आयो आहे न, मथे महीने में। सो दोस्तो पेपर न, 10 क्लास जा 10 क्लास खे कयूं था अलविदा। सो अॼु शिल्प खणण वियासीं, पर कोन हुया। वरी असां चयो छांव खाइण हलूं। दोस्तो ही तव्हां ॾिसो न, ही केतिरो न छांव ख़राबु थी वियो आहे। हे सॼो मुल्क यको जेको आहे न, छा आहे ओ इन वण ताईं, पर सॼो ख़राबु थी वियो आहे। धणी छॾे विया हलिया बसि। ही तव्हां ॾिसो न, रेट कोन्हे नापट, छा कनि ग़रीब माण्हू। सो ख़र्च में पूरा आहिनि। ही सॼो छॾे विया आहिनि। ही तव्हां ॾिसो न केतिरो छांव ख़राबु थी वियो आहे। मुल्क सॼो छांव छा आहे, तव्हां साम्हूं ॾिसो। खाओ त दोस्तो, सलाह दो अचो खाओ, पटे वञो। माल जेको आहे घणो पियो आहे। दोस्तो ही छांव खाइण जो नओं तरीक़ो आहे। तव्हां ॾिसो हिते असां वटि को छुरी बुरी आहे कोन। मज़ो अथव ज़बरदस्त। वारो ॾेखार, ॼण कुए खाधो आहे। तोरा वीडियो में त थोरो हणी न अचे पियो वीडियो में। ऐं ॿियो नओं तरीक़ो ॾिसो खाइण जो। हीअ हथणी, हा पोइ ईअं खाओ त मज़ो अथव। चमचो मज़ो अथव, मिठो आहे ॾिठो ऐं हथणी ॾिठां त मूंखे थोरो तुंहिंजो हाणे वीडियो भरिया। हाँ खाई ॾिस, थ्रेशर वांगे चल रहा है, थ्रेशर वांगे। हथणी वो चमचे सां। हाँ हाँ, वाड़े वाह। घणा खाधई छांव? मिड़ी पंच है। पेट दई ड्रम तो खाई ड्रॉ कयो सरवर।
चरी रहा हाँ हाणे हलूं हलो खपाईंदो न छा हीअ ॾिसो खणंदो न कीअं गाॾी ते ये खजी ना सोसा टे ॼणा आहियूं ऐं ॿियो छॾे त भला मां खां अच दोस्तो अची वियासीं ज़मीन ते हे अथव असांजो ज़मीन हीअ तव्हां ॾिसो हिन में जेको आहे वण कयासीं ऐं हिन बारे में गाह कयोसीं जोर साम्हूं जेको आहे शायदि दवा पियो करे हीअ तव्हां ॾिसो वण करण खां पोइ जेको आहे दवा थींदो आहे शायदि दवा पियो करे बाक़ी हिन खेरनि में वण कयासीं सिज बि जेको आहे तेज़ आहे हीअ तव्हां ॾिसो सफ़ा दोस्तो अॼु जो व्लॉग जेको आहे हिते ई कयूं था एंड वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक पेज खे फॉलो कयो जीअं मुंहिंजा नवां व्लॉग तव्हां ताईं पहुची सघनि सो महिरबानी करे यूट्यूब ते सपोर्ट कयो वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में ख़ुदा हाफ़िज़।